अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में सितार सुरैवान जी ख़िदमत में एक दफ़ो वरी हाज़िर आहे। अॼु वरी असां इंटरव्यू जे हवाले सां कुझु अहम सवालनि ते गौर कंदासीं। इंटरव्यू कमेटी जे रूम में अवां वेठा आहियो, अवां खां सवालनि जो सिलसिलो शुरू आहे। तव्हां खां पुछनि था पिया त बाबा एसिफ जूं आखाणियूं ही कंहिं तर्जुमो कयूं? तव्हां चयो साईं एसिफ जूं आखाणियूं नंदीराम मीराणी साहिबु तर्जुमो कयूं आहिनि 1854 में। अच्छा, तव्हांखे चवंदा बाबा इहो एसिफ आहे केरु? तव्हां चवंदो साईं हीउ हिकिड़ो यूनान जो हिकिड़ो मुफ़क्किर आहे ऐं यूनानी हिनखे एसिफ चवनि था छाकाणि त एसिफ यूनान में चवंदा आहिनि कुॿे माण्हूअ खे, ऐं हीउ जेको एसिफ आहे इहो बेसिकली कुॿो हुयो, पर हीउ तमामु अकुल वारियूं साञा वारियूं इस्लाह वारियूं ॻाल्हियूं कंदो हो। इन जे करे हिनखे हिकु मुफ़क्किर वारी हैसियत आहे ऐं हिन जी निस्बत सां पोइ हिकिड़े वॾनि माण्हुनि जा नाला बि एसिफ जे नाले सां पिया, जीअं मिसाल हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम खे चवंदा आहिनि हीउ अरबुस्तान जो एसिफ आहे। त एसिफ हिकिड़ो बहरहाल वॾो आलिम हो, मुफ़क्किर हो। इन जे करे हुन जे हिन कहाणियुनि खे सिंधीअ में तर्जुमो कयो हो। अहिड़े तरीक़े सां हीअ कहाणियूं हिकिड़ी लाज़वाल ऐं शाहकारी हैसियत रखनि थियूं सिंधी अदब में। अच्छा, तव्हांखे चवंदा भला नारायण श्याम जो सिंधी अदब में कंट्रीब्यूशन तव्हां ॿुधाईंदो? तव्हां चवंदो साईं नारायण श्याम जदीद सिंधी शाइरीअ जो जेको आहे जे पहिरें काफ़िले में शामिलु थिए थो, जंहिंमें असांखे नारायण श्याम, हरी दिलगीर, शेख अयाज़, शेख अब्दुल रज़ाक राज़ जहिड़ा माण्हू शामिलु थियनि था। उन में असांखे नारायण श्याम लॻे थो पियो बूंद लहरूं समुंड जो किताबु आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां नारायण श्याम जी जेका हैसियत आहे अदब में उहा नाक़ाबिल तस्ख़ीर आहे। नारायण श्याम असांजे जदीद शाइरीअ जो इंतिहाई अहम नालो आहे। इहो ई सबबु आहे जो नारायण श्याम ते शेख अयाज़ जहिड़े माण्हू सुर नारायण श्याम लिखियो ऐं ही खाई कासिम यानी नौशहर फ़िरोज़ ज़िले में पैदा थियो। तव्हांखे चवंदा त नौशहर फ़िरोज़ ज़िले में ॿिया कहिड़ा अदीब पैदा थिया ॿुधाईंदो असांखे साहती परगिणे सां तालुक़ु रखंदड़? तव्हां चवंदो साईं दीवान कोड़ोमल भिरिया जो, गोबिंद बाली कंडियारे में पैदा थियो। हाणे गोबिंद बाली बि असांजो तमामु वॾो अदीब आहे ऐं दीवान कोड़ोमल जंहिं जामेट्री जा इस्तिलाह रविज कया, पको मज़मून लिखियो। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसंदो त इन नौशहर फ़िरोज़ ज़िले सां तालुक़ु रखंदड़ जेके ॿिया अदीब आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो चङो ख़ासो अंग तव्हांखे उते मिलंदो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी त यकीननि सवाल मां सवाल निकिरंदा, सवालनि मां सवाल निकिरनि था। नजम अब्बासी जो ज़िक्र ईंदो, उहो बि ज़ाहिर आहे नौशहर फ़िरोज़ ज़िले सां तालुक़ु रखे थो, खानवान सां तालुक़ु रखे थो। नजम अब्बासी खे सिंध जे मज़ाहमती फ़िक्र जो अहम लेखक तसवुरु कयो वञे थो। नजम अब्बासी हिकिड़ो वतन दोस्त ऐं सिंध दोस्त क़िस्म जो लेखक आहे। बुलंदियूं, प्यार कहाणी ऐं छोॾो हुनजी कहाणी, मक़बूल कहाणी, इन सां गॾोगॾु ॻाढ़ो लालटीन हुनजो तर्जुमो थियल किताबु। ऐं अहिड़े तरीक़े सां नजम अब्बासी जेको आहे ॾिठुमि अण ॾिठल हुनजो सफ़रनामो, त उनजो घणे तरफ़ो कंट्रीब्यूशन आहे। ॻाल्हियुनि मां ॻाल्हि निकिरे थी, तव्हांखे चवनि था त तव्हां असांखे ॿुधाईंदो त किशन चंद बेवस जो जेको पहिरियों शहरी मजमूओ आहे उहो कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं किशन चंद बेवस जो जेको पहिरियों शहरी मजमूओ आहे उहो बाक़ाइदा अकेले सिर उहो आहे शीरीन शेर जेको 1937 में छपियो। इन खां अॻु फूलदानी ऐं सिपूं हुन जा किताब ज़रूरु आहिनि, पर उहे उन में ॿिया शाइर बि उन सां गॾु आहिनि। सो अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधायो त जदीद शाइरीअ जी जेकॾहिं हद असां शुरू कयूं त किथां खां स्टार्ट थींदी? तव्हां चवंदो साईं जदीद शाइरी जी हद अंग्रेज़नि जे दौर में शुरू थिए थी ऐं किशन चंद बेवस पहिरियों शाइर आहे, त इन जे करे किशन चंद बेवस खां असां जदीद शाइरी शुरू था कयूं पिया। अच्छा, अब्दुल करीम गदाई जेको आहे तव्हां ॿुधाईंदो त अब्दुल करीम गदाई जी शाइरी जेको मजमूओ तव्हां चवंदो साईं साणीअ जी साख, साणीअ जा जो सूर। ऐं अब्दुल करीम गदाई जे हवाले सां तव्हां चवंदो त उहो हिकिड़ो अवामी शाइर आहे। उस्ताद बुखारी जी शाइरी जा कुझु किताब ॿुधायो, कुकड़ ऐं कल्याण, पेरनि हटनि पोइ ते, लहर लहर दरिया। अहिड़े तरीक़े सां गीत असांजा, जीत असांजी, ज़िंदगी हो ज़िंदगी। उस्ताद बुखारी जी शाइरी जे नाला बेशुमार तव्हां खणी सघो था पिया। लहर लहर दरिया, लहर लहर ज़िंदगी। वरी तव्हांखां पुछनि था त भला ॿुधाईंदो त उस्ताद बुखारी ॿी कहिड़ी ॿोलीअ में शाइरी कई आहे? तव्हां ॿुधाए सघंदो साईं उस्ताद बुखारी सराइकी में बि शाइरी कई आहे। बाबा कहिड़ो किताबु आहे उस्ताद बुखारी जी सराइकी शाइरी जो? तव्हां चवंदो साईं तड़ तड़ तेॾियां ॻाल्हियां। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो त उस्ताद बुखारीअ जेको आहे जे वालिद साहिब जो नालो छा आहे? तव्हां चवंदो साईं हाजन शाह।
उस्ताद बुखारी कॾहिं पैदा थियो? तव्हां चवंदो साईं 16 जनवरी 1930। अच्छा, अहिड़े तरीक़े सां शमशीरुल हैदरी जो ज़िक्र अची सघे थो जदीद शाइरीअ में, तनवीर अब्बासी जो ज़िक्र अची सघे थो पियो। भला इहो ॿुधाईंदो असांखे त सुहिणी रिसाले जो एडिटर केरु हो? तव्हां चवंदो साईं तारिक अशरफ। रूह रिहान रिसाले जो एडिटर केरु रहियो? तव्हां चवंदो साईं हमीद सिंधी साहब। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो असांखे तव्हां त यूसुफ शाहीन कहिड़ी अख़बार जो एडिटर रहियो? तव्हां चवंदो साईं बरसात अख़बार जो एडिटर रहियो। अच्छा, भला यूसुफ शाहीन लतीफ़ियात ते कहिड़ा किताब लिखिया आहिनि? तव्हां चवंदो साईं लतीफ़ियात ते हूअं शायदि हुन 2-3 किताब लिखिया आहिनि, पर मूंखे यादि हिकिड़ो किताबु अचे थो पियो त सिंध जी आज़ादी जो अलमबरदार, शाह अब्दुल लतीफ़ सिंध जी आज़ादी जो अलमबरदार। अच्छा, भला इहो ॿुधाईंदो त फ़कीर मोहम्मद लाशारी कहिड़ी अख़बार जो एडिटर रहियो? तव्हां चवंदो साईं फ़कीर मोहम्मद लाशारी जागो अख़बार जो एडिटर रहियो। अच्छा, फ़कीर मोहम्मद लाशारीअ जी सुञाणप सिंध में कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं हिकिड़े सुठे एडिटर जी हैसियत आहे हुनखे, पर हुन कहाणियूं बि लिखियूं आहिनि। ऐं 1 यूनिट जे हवाले सां बि हुनजी हिकिड़ी कहाणी आहे उभ जे नाले सां। ऐं अहिड़े तरीक़े सां हुनजे एडिटोरियल जो किताबु आहे, हुनजे एडिटोरियल खे मज़ाहमती फ़िक्र जा एडिटोरियल चवनि था पिया, ऐं लाज़ावाल एडिटोरियल्स जी सुञाणप आहे हुनजी। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला उहो कहिड़ो अदीब आहे जेको हिलाल पाकिस्तान अख़बार जो पहिरियों एडिटर रहियो? तव्हां चवंदो साईं हिलाल पाकिस्तान अख़बार जो पहिरियों एडिटर मोलाई शिदाई रहियो। अच्छा, मोलाई शिदाई बाबा ज़ात जो केरु हो? तव्हां चवंदो साईं बिरोही हो। उनजो नालो छा हो बाबा? तव्हां चवंदो साईं रहीमदाद ख़ान। भला इन ते मोलाई शिदाई जो नालो कीअं पियो? तव्हां चवंदो साईं इन ते मोलाई शिदाई जो नालो जेको आहे उहो राशिदी बिरादरान ॾिनो। पीर अली मोहम्मद राशिदी उनखे मोलाई चयो ऐं पीर हुसामुद्दीन राशिदी उनखे शिदाई जो लक़ब ॾिनो। त अहिड़े तरीक़े सां हू मोलाई शिदाई थी वियो ऐं अहिड़े तरीक़े सां हुनजी सुञाणप सिंधी अदब में मोलाई शिदाई वारी। या हू तारीख़ नवीस आहे, हुन तारीख़ी हवाले सां किताब लिखिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां सवालनि मां सवाल थींदा ऐं तव्हां खां इहो बि पुछी सघनि था त बाबा इहो ॿुधायो त सिंधी ज़ुबान सोसाइटी कहिड़े पस मंज़र में क़ाइमु थी? तव्हां चवंदो सिंधी ज़ुबान सोसाइटी शरीफ़ कमीशन जॾहिं सिफ़ारिशूं जोड़े सिंधी ॿोलीअ खे निसाब मां ख़ारिज करे प्राइमरी ताईं महदूद रखियो, त उनजे ख़िलाफ़ु जेका सिंध अंदरि मज़ाहमती तहरीक हली ऐं उन मज़ाहमती तहरीक जी सरवाणी सिंधी ज़ुबान सोसाइटी कई। ऐं सिंधी ज़ुबान सोसाइटी में उन वक़्तु मख़तूम अमीर अहमद जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त कंट्रीब्यूशन रहियो, उहो हुनजो सेक्रेटरी बि रहियो। ऐं पोइ जॾहिं उन सिंधी ज़ुबान सोसाइटी तहरीक हलाई, सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जी तहरीक हलाई, त उन तहरीक जे नतीजे में पोइ शरीफ़ कमीशन जी रोशनी जेका रिपोर्ट आहे उनखे पासे ते रखी सिंधी ॿोलीअ खे बाक़ाइदा अहमियत ॾियण जो सिलसिलो शुरू थियो ऐं सिंधी माण्हुनि जा मुतालबा मंज़ूरु कया विया। ऐं अहिड़े तरीक़े सां अॻिते हली पोइ तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली एक्ट सिंध असेंबली मां मंज़ूरु करायो वियो, जंहिंजे तहत सिंधी ॿोलीअ जे तहत सिंधी ॿोली लैंग्वेज जे बाख़्तियार इदारे जो क़याम अमल में आयो ऐं सिंधी ॿोलीअ खे कॉलेज ताईं जी तालीमी ऐं तदरीसी हैसियत मिली इन सिंधी ज़ुबान सोसाइटी जे पस मंज़र में। अच्छा, इन सां गॾोगॾु तव्हांखे चवंदा त बाबा मशरिक़ी शाइरीअ जा फ़नी क़दुर ऐं रुझानात किताब कहिड़े पस मंज़र में लिखियलु आहे ऐं कंहिं लिखियो आहे? तव्हां चवंदो साईं हीउ ग़ुलाम मोहम्मद ग्रामी साहिब जो किताबु आहे ऐं हीउ शेख अयाज़ जे दिफ़ा में लिखियो वियो आहे। शेख अयाज़ जे दिफ़ा में बाबा ॿियो कहिड़ो तनक़ीद जो वॾो किताबु आहे जेको लिखियो वियो आहे? तव्हां चवंदो साईं रसूल बख्श पलीज साहिब जो किताबु आहे अंधा ऊंधा वेज। ठीकु आहे, अंधा ऊंधा वेज। तव्हांखे चवंदो बाबा अंधा ऊंधा वेज, भला इहो किथां खयो अथई नालो? तव्हां चवंदो साईं शाह लतीफ़ जी शाइरी मां खयो अथई। भला इहो शेर मुकमिल कयो। तव्हां चवंदो साईं अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़िया खाए असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज सूरी जनी सेज मरण तन मुशाहिदो। सो अहिड़े तरीक़े सां सवाल मां सवाल जनम वठंदा। सो उमेदु आहे त असांजा हीअ जेके टिप्स आहिनि, हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे बि तव्हांजे कमु ईंदियूं ऐं यकीनन इंटरव्यू जा सिलसिला हलनि था पिया ऐं अञा फीमेल जा इंटरव्यू शुरू थियण वारा आहिनि। सो इहो बि हिकिड़ो सिलसिलो हलंदो ऐं तेसीं ताईं मां कोशिशि कंदुसि त हर रोज़ु का न का वीडियो खणी अचां ऐं का न का नई इंफॉर्मेशन तव्हां ताईं पहुचायां। सो मोकिलाणी नाहे जॾहिं पेर ते